जामशोरे जी ज़िले इंतज़ामिया तोड़े टाउन कमेटी इंतज़ामिया सफ़री सहूलतुनि लाइ जुड़ियल जामशोरो ओवरहेड ब्रिज के कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। ओवरहेड ब्रिज जे हेठियां तोड़े ईंदड़ वींदड़ ॿिन्हिनि रस्तनि ते टाउन कमेटी इंतज़ामिया रेड़ा धिका स्टॉल ऐं नंढा दुकान खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिं करे रोड जे ॿिन्ही पासनि ते ट्रैफ़िक जाम रहण मामूल बणियल आहे। ट्रैफ़िक जाम थियण करे शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शिकायतुनि बावजूद बि टाउन कमेटी जामशोरो इंतज़ामिया को तहरुक वठण लाइ तयार न आहे। हितां असांजी गाॾी नथी गुज़री सघे, असां बाइक वारा नथा वञी सघूं। असांजो जेकॾहिं एमरजेंसी आहे, को पेशेंट आहे त उहो रस्ते ते एक्सपायर थी थो वञे। ऐं इहा अपील कंदुसि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे, बराए महिरबानी हिन शइ जो नोटिस वरितो वञे। हिते कॾहिं को एक्सीडेंट थो थिए या कॾहिं का कंहिंखे धकु थो लॻे त एमरजेंसी में माण्हू अस्पताल माण्हू खे कीअं पुॼाइजे। ऐं हिते हद खां वधीक ॾिसो त रेड़ा ऐं गॾ गाॾियूं ऐं रक्षा जिते आहिनि मनमानी कयो बीठा आहिनि, जिते दिलि चए थी उते विच ते बीठा आहिनि। हिते त जेको आहे सो माना माण्हू फतकी मरी वञे, कंहिंजो को एक्सीडेंट थिए या कंहिंजी का गाॾी लॻे त उहो माण्हू अस्पताल कीअं पुॼाइजे। ॿई लिंक रोड भराए पिया आहिनि, ॿिन्हिनि पासे रेड़ा, अच वञण जी जॻह न आहे। वञूं था नमाज़ लाइ त जमात असांखे निकिरी वञे ॿुधे न। सॼो ॾींहुं 24 कलाक असीं अचूं वञूं बसि जामशोरो घुमूं पिया, ॿिन्हिनि पासे रेड़नि जा दुकान से बंदि लॻाया पिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोरो।